नाज़रीन, नवाब शाह जे ज़रदारी हाउस में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी 67हीं सालगिरह मल्हाई वई। पीपल्स पार्टी अॻवान अली अकबर जमाली, नौजवान अॻवान आशिक हुसैन ज़रदारी ऐं ॿियनि पारां आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह केक काटियो वियो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी सालगिरह तक़रीब जा तफ़सील ॾिसूं था इम्तियाज़ कीरियो जी इन रिपोर्ट में। पाकिस्तान पीपल्स पार्टी को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी जी 67हीं सालगिरह जो केक नवाब शाह जे ज़रदारी हाउस में पार्टी ज़िलई सदर अली अकबर जमाली, नौजवान पाकिस्तान पीपल्स पार्टी अॻवान आशिक हुसैन ज़रदारी, तालके नवाब शाह जे सदर नूर नवाज़ ज़रदारी, सिटी नवाब शाह जे सदर खान बहादुर भट्टी, लेडीज़ विंग जी कमर निसा धामरा, महरब शाह मेमण काटियो। जॾहिं त पार्टी कारकुननि पंहिंजे सिपह सालार जी सालगिरह में हज़ारनि जी तइदाद में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि धरती टीवी सां पंहिंजा वीचार कुछ हिन रीत वंडिया। अल्लाह से जो आसिफ साहब की शक्ल में जो है पाकिस्तान पीपल्स पार्टी जो है वो असो लीडर है, उनकी ज़िंदगी बरकत अता फरमाए ऐं असां हमेशा उन साहिब बरकरार रहे। ॾुखियनि दौरनि मां या जहिड़ियूं उन सख़्तियूं कटियूं आहिनि, माशाअल्लाह सिंध पूरे पाकिस्तान ते ख़ासि करे पीपल्स पार्टी जी जेका कारकुन आहे उनखे फ़ख़ुरु आहे पंहिंजे को चेयरमैन मोहतरम आसिफ अली ज़रदारी से। असांजे मर्द और को चेयरमैन मोहतरम जनाब आसिफ अली ज़रदारी साहब 67 सालगिरह ही हर साल हिते ज़रदारी हाउस में सालगिरह मल्हाईंदी आहे। हिन दफ़े सभिनी वर्करनि असांजे ज़िले से अली अकबर जमाली साहब ऐं नौजवान अॻवान रईस आशिक हुसैन ज़रदारी साहब, बीबी मोहतरमा फरियाल डालबू साहब हुकुम तहत हाउस ते प्रोग्राम मुनक़द थियो आहे। 67वीं सालगिरह ते दिल जी गहराइण सां मुबारकबाद पेश कयां थो ऐं सभिनी पार्टी वर्करनि खे दिल जी गहराइण सां मुबारकबाद पेश कयां थो। अदी फरियाल साहबा खे दिल जी गहराइण सां मुबारकबाद पेश कयां थो। बिलावल साहब के, बीबी आसिफा के, बख्तावर साहबा के दिल जी गहराइण सां मुबारकबाद पेश कयां थो। ऐं असां दुआ ॻोयूं त अल्लाह ताला हज़ार साल आसिफ साहब खे ज़िंदगी ॾे जो हू माण्हू जी ख़िदमत करे सघे। कैमरा टीम सां गॾु इम्तियाज़ कीरियो, धरती टीवी, नवाब शाह।